HRJDO न्यूज़ के ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। रुख़ कयूं था काज़ी अहमद जो, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिज़ मुताबिक़ पबजो थाणे जी हद में ॻोठ अलीनवाज़ चांडियो में मुबैना कारियुनि जे इल्ज़ाम हेठि 17 साल साइमांदी मोहम्मद लक चांडियो खे संदसि अज़ीज़ रिपीटर जा सीधा फायर करे खेसि क़तल करे छॾियो, जॾहिं त हिकु 8 साला निंगरी मायरा सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे दौलतपुर सफ़न इस्पताल ने पियो वियो त रस्ते में निंगरी दम ॾिनो। होॾां अहिड़े वाक़े जो इतला ॿुधी इलाइक़े में चांडिया बिरादरी जा सवे माण्हू मोर्चा बंदि थी विया ऐं इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छाइंजी वियो, जंहिं करे खून रेज़ी जो वधीक ख़दशो पिणु ॿुधायो वञे थो। होॾां पबजो पुलिस जे SHO गुलज़ार मरी ॿुधायो त चांडिया बिरादरी मुबैना कारियुनि इल्ज़ाम हेठि क़तल थिया आहिनि। इलाइक़े में चओ ॿोल आहिनि त कारियुनि जे इल्ज़ाम हेठि मुबैना तौरु 2 क़तल थिया आहिनि ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस मुख़्तलिफ़ ॻोठनि में छापा हणी रही आहे ऐं जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त पोस्टमार्टम खां पोइ दौलतपुर सफ़न इस्पताल डेड बॉडियूं घर मोकिले छॾियूं। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।